फरमाए बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिबारो आहे सूरज नालो सूरतुल बुरूज आहे। अल्लाह कुरान में ऐलान कयो फरमाए बल हुआ कुरानुम मजीद। जो सुभान अल्लाह। ॾिसो यार खोलो असां उलमाए देवबंद वटि लिखी छपी ॻाल्हि कोन्हे छो त क़ुरान चिठो पाक साफ़ नारायब किताब आहे। हिन में को ऐब कोन्हे त पेन पनो खणी अचो भले तव्हां नोट कंदा हलो घर में क़ुरान खोल त वाक़ई क़ुरान सचो ॻाल्हाए त सही। क़ुरान पंहिंजो नालो थो ॿुधाए बल हुआ क़ुरान मजीद। ओ मूंखां पुछण वारो कंदरा जे इलाके मां अचण वारो मुंहिंजो नालो क़ुरान मजीद आहे। जो सुभान अल्लाह। केॾो प्यारो नालो आहे केॾो मिठड़ो नालो आहे। सुभान अल्लाह। साईं नालो त तव्हांजो सुहिणो आहे नालो त तव्हांजो मिठड़ो आहे शक्ल शीरी आहे। सुहिणा भला ॿुधायो तव्हां काथों आया आहियो ओ दुनिया वारो आख़िर मोहम्मद असलम गाई जे जलसे में अचण वारो अॼु तव्हांजे स्टेज ते महिमान मिलंदा मुख़्तलिफ़ मिलंदा। को कंदकोट मां मुफ्ती मुजीबुर रहमान कई आयो को कश्मीर मां आयो दुनिया वारो पंहिंजे मुल्क खे त छॾियो अॼु मिस्र जा महिमान ईंदा ॿारनि इलाइक़नि जा ईंदा। हिन महिमान खां बि पुछ सुड़ा भला तू काॾो आयो आहे तुंहिंजो मंज़िल मक़ाम किथे आहे। महिमान तोसां पाण ॻाल्हाईंदो छा थो चवे महिमान फरमाए लौहिल महफूज़। जो सुभान अल्लाह। लोहिल महफूज़ इहो किथे आहे तव्हांजे पाड़े में आहे। उहो इंसान पहुची सघे थो ॻाल्हाईंदो थोरो हलो न। ॾिसो मुंहिंजो मिज़ाज आहे मां वाइदो में सम्झाईंदो आहियां जेसीं तव्हां सम्झंदो त तव्हां सुभाणे लाइ पाण चवंदव। जेकर ईअं ठला वेठा हूंदा त इहा ख़बर न आहे त तूं निंड में आया अखियूं पचूं करी बसि ख़बर लोहे महफ़ूज़ न इंसान पहुचे न जिन पहुचे न फ़रिश्तो पहुचे। ही महिमान किथां आयोसीं केॾो पंध करे केॾो भई हिन महिमान जो को ख़्याल ई कोन्हे के वटि हिन महिमान जो को क़दुरु ई कोन्हे को तूं जहिड़ो बेक़दुरु को दुनिया में कोन्हे। त हिन महिमान जो नालो क़ुरान मजीद आयो लोहे महफूज़ मां। हाणे परे परे खां जेकॾहिं को सफ़र करे ईंदो पाण सां गॾु को अब मुर्शिद अचे ख़लीफ़ो साण अथसि हा न। जेकॾहिं उस्ताद अचे त शागिर्द दोस्त सां दोस्त माण्हू रहंदो आहे सफ़र में भला क़ुरान ऐं महिमान एॾो एॾो पंध करे आयो आहीं भला अकेलो फरमाई न साथी केरु हो खोल क़ुरान। चो सुभान अल्लाह। भई त मथे कर त खोलियां क़ुरान साईं जो दीदार करां। महिमान तोसां पाण थो ॻाल्हाए मां नथो ॻाल्हायां मां त क़ुरान खोलियां पियो फरमाई बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। 19 सिपारो आहे सूरज जो नालो सूरत शुरा है। अल्लाह कुरान में ऐलान कयो आयत नंबर 198 आहे फरमाए नज़ल बिरूहुल अमीन। महिमान थो ॻाल्हाए ओ मुंहिंजा मेज़बान मूंखां पुछण वारा मां जिब्राईल अमीन सां गॾु आयो आहियां। मुंहिंजो रफ़ीक़ सफ़र जिब्राईल आहे अमीन आहे अमानत वारो आहे जेको मूंसां गॾु आयो मूंसां ख़यानत न कयाई वरी ताक़त वारो आहे उनखां के मूंखां खसे करे मेल मिलावट न कयो आहे। मां जिब्राईल अमीन सां गॾु आयो आहियां। महिमान तुंहिंजो देरो किथे हुयो अॾो किथे हुयो मरकज़ महवर किथे हुयो महिमान तोसां पाण थो ॻाल्हाए क़ल्बी का लितकून मिनल मुनज़िरीन।
हथ मथे करे चो सुभान कुरान जो अड्डो है मरकज़ महवर मोहम्मद मुस्तफा जी दिल मुबारक मौत नाज़िल पोतो जिब्राइल अमीन सा भला मेहमान बुधा तो बोली केड़ी ने अब ताजी बोली केड़ी है ता वट जे करे को पठान अचे या अंग्रेज मेहमान जी पोता समझना वो घुरे ता को हंद बिस्तरो ता दियोस पानी घुरे पानी ता घणी दियोस लठ तो थींदो गुजारो पो मेहमान जे ला तर्जुमान जी जरूरत पवंदी आहे तबलीग जमात वाला चलाईंदा आहिनि अरब ममालिक मारकुम सां गॾु आलिम आला तर्जुमानी कंदो आहे पोइ ॿुधाईंदो आहे अवा ई मेहमान पुछो त सही ॿोली कहिड़ी में आहे मेहमान तोसां पाण थो ॻाल्हाए छो त हुस्न किरात आहे अॼु क़ुरान जी कचारी आहे यार जी महफ़िल आहे चो सुभान अल्लाह मेहमान तोसां पाण थो ॻाल्हाए पर में बि साल अरबी मुबीन चो सुभान अल्लाह मेहमान तो चवे बोली मुंहिंजी अरबी आहे अब तव्हां अरबी सम्झंदा आहियो ॻाल्हाईंदा आहियो अलाए चवंदा पोइ त तव्हां फाथो पोइ हिन क़ुरान मजीद अरबी ॿोली में आहे या तर्जुमान आलिम क़ुरान जो तर्जुमो करे तशरीह करे मफ़हूम तव्हांखे बयानु करे ॿुधाईंदा आहिनि यानी मेहमान जे ॿोली खे सम्झण जे लाइ तर्जुमान जे मुतवजे थियणो पवंदो उनजी ख़िदमत करणी पवंदी उन हथ धोराइणा पवंदा त क़ुरान खे सम्झण जे लाइ तोखे आलिम जा क़दम चुमणा पवंदा बाक़ी मुला मुला करे जेकरे ॾिठो न क़ुरान कॾहिं सम्झ न ईंदी 7 नज़रनि ताईं क़ुरान दोराए भले आलिम मुफ्तिन जी तरफ़ जेकरे घटि नज़र सां ॾिठी मन नज़र इला आलिम नज़रन एहतिकारन खीफ अलैल कुफ्र पोइ त तूं ख़बर न आहे कीअं मरंदी क़ुरान जा आलिम हाफ़िज़ ये घटि हिनखे कॾहिं न सम्झो हूंदा दोस्तो अज़ीज़ो क़ुरान खे सम्झणो थी त आलिमनि जे दर ते तोखे अचिणो पवंदो बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह आवाज़ सम्झो ॻाल्हि ये मेहमान जी कचारी आ नालो छा ॿुधायाई ॿुधाईंदा हलो सबक पचाईंदा हलो क़ुरान मजीद किथां आयो आ लोहे महफूज़ मां कैसा गदो जिब्राइल अमीन सां गॾु आयो ॿोली कहिड़ी में आहे अरबी ॿोली में आहे मोहम्मद अरबी जे दिल ते नाज़िल थियो क़ुरान तूं कंहिं वटि आयो आहे मेहमान खां पुछो त सही मेहमान तोसां पाण ॻाल्हाईंदो वाली पीर फ़कीर छा ॻाल्हाए खोल क़ुरान चो सुभान अल्लाह बैत मथे करे सुभान अल्लाह चो मां यार जो दीदार कराया पर मैं बिस्मिल्लाह रहमानिर रहीम छवी हौसी बारो आहे सूरज जो नालो सूरत मोहम्मद आहे अल्लाह कुरान में ऐलान कयो मेहमान जो ॻाल्हाए कचहरी में भल जी आहे खातो जोए मेहमान पर मैं वल्लज़ी आमनो वअमिलु सालिहात वआमनु बिमा नुज़्ज़िल अला मुहम्मदिन जो सुभान अल्लाह मेहमान जी कचारी केॾी न प्यारी आहे तव्हां बि कचारी कंदा आहियो न रोडनि रस्तनि ते वेही करे ड्राड़ हणंदा हिक ॿिए जी गिला खां सवाइ त तव्हां का ॻाल्हि आहे कान चुगली गिला ग़ीबत कूड़ हणण खां सवाइ तव्हांजूं कचहरियूं तव्हांजूं महफ़िलूं होटलनि ते रुगो फज़ूल ॻाल्हि क़ुरान मजीद में मां वधीक मौज़ू खे छेड़ नथो चाहियां जहन्नम में हिकिड़ा माण्हू फज़ूल ॻाल्हाइण बकवास ऐं लॿाड़ जे करे वेंदा ॻाल्हि सम्झ में आई उन खां पुछियो वेंदो तव्हां जहन्नम में छो आया वो पंहिंजूं बीमारियूं जॾहिं बयानु कंदा त मां हिकिड़ी इहा बीमारी बि बयानु कंदा असांजो मक़सदु ई कूड़ो असांजो ॻाल्हाइण ई सिर्फ़ु फज़ूल ॻाल्हियूं न दुनिया जो फ़ाइदो न आख़िरत जो फ़ाइदो ही कचारी कहिड़ी आहे क़ुरान जी कचारी आहे पाक कचारी आहे सोनी कचारी आहे दुनिया वारो ईअं कयो क़ुरान सां गुफ़्तगू हिन मेहमान सां गुफ़्तगू ओ मेहमान भला ॿुधा त सही मेहमान तूं कहिड़ी रात में आयो आहे कहिड़े महीने में आयो आहे मेहमान
तो पान गालाइंदो खोल कुरान जो सुभान अल्लाह चो दो हल बुध दो हल कुरान पर में बिस्मिल्लाह तवज्जो कयो मुसलमानो अल्लाह कुरान में ऐलान कयो बियो सी बारो है सूरज नालो सूरतुल बकरा है आयत नंबर 185 है मेहमान का पूछो से सुना तू केड़े महीने में आयो मेहमान तो ज़बान गालाई दो परमेशर रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल कुरान जो सुभान अल्लाह रमज़ान जे महीने में आयो भाई कुरान केड़े महीने में आयो ये मेहमान केड़े महीने में रमज़ान के मुबारक जो महीनो हाने असां मौली मौजू खणंदा माण्हू जो साह निकिरी वेंदो ईअं ख़ुश्क थी वेंदा आहिनि 10 ॾींहंनि जो रोज़ो हीअं रखी छो त हिन कंदड़ा जा पकोड़ा शंबोड़ा केरु खाईंदो हे त वीचारो परेशान थी वेंदो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो अचे पियो मेहमान अचे पियो रमज़ान तुल मुबारक जो महीनो बरकतनि ऐं रहमतनि वारो महीनो जहन्नम जा दर बंदि जन्नत जा दर खोलिया वेंदा शैतान खे ॿधो वेंदो ऐं क़ुरान पढ़ंदो वेंदे ऐं तुरावियूं थींदियूं हाफ़िज़ जो क़ुरान खोले पढ़ंदो ॼण पूरो क़ुरान मेराब में लिखी वेंदो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अञा था अचनि इहो सुने क़िरात जो प्रोग्राम ॿुधो क़ुरान जो शान मेहमान जो ही मेहमान पाण गुफ़्तगू कंदो पियो मां रमज़ान जे महीने में आयो मेहमान भला ॿुधा तू कहिड़ी रात में आयो ही मेहमान तो सां पाण ॻाल्हाईंदो खोल क़ुरान जो सुभान अल्लाह पर मैं बिस्मिल्लाह रहमानिर रहीम तवज्जो कयो मुसलमानो आखिरी सिबारा है सूरज नाला सूरतुल क़द्र है पर मैं अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र वमा अदराका मा लैलतुल क़द्र लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर कुरान में मान तो चवे मा लैलतुल क़द्र जी रहमतन बरकतन वारी रात में आयो ॾाढा नालो छा ॿुधायाई कलयो काथों आयो कैसा गद आयो अब बुधो मेहमान जे करे अचे परे का मिस्र जा कारी मेहमान ॾींदा असांजे भाऊ हाफ़िज़ मोहम्मद असलम उगाई साहब जे जलसे में त उन खां पुछंदा त साईं कीअं सफ़र थियो टिकट कटराईसीं जहाज़नि ते चढ़ियासीं वग़ैरह पोइ एयरपोर्ट ते लथासीं पोइ गाॾी पोइ वग़ैरह ही शहर आयो उन खां बाद में ही शहर ही मोड़ वग़ैरह मुसाफ़िर खलास करे ईंदो आहे न क़ुरान खां बि मेहमान खां पुछियोसीं त भला ॿुधा एॾो वॾो सफ़र करे आयो आहियां की स्टाफ खे मोड़ जी बिल्कुलु आया 3 वॾा मोड़ वॾा स्टाफ आया से बि क्रॉस करे मां तो वटि पहुतो आहियां ॾाढियां त जो सुभान अल्लाह केॾो वफ़ादार महिमान आहे पर अफ़सोस असांखे महिमान जो क़दुरु ई कोन्हे थाने मेहमान का पुछदा से हो ॾिसो न इख्तिताम दा गाल पियो वञे तव्हां बि महिमाननि सां कचहरी कंदा आहियो न ये मेहमान क़ुरान पुछो से मेहमान एॾो वॾो सफ़र करे आयो के स्टाफ के मोड़ आया के नची 3 वॾा मोड़ स्टाफ आया से भी क्रॉस करे उलमा कहते रफ्तार सां तव्हांजे झोलीअ में पहुतो आहे तुंहिंजे सीने सां लाइजी वियो आया कहिड़ा 3 वॾा स्टाफ हुया शहर हुया खोल क़ुरान जो सुभान अल्लाह हथ मथे करे सुभान अल्लाह चवंदो हल कर साईं जो दीदार या ॿुध क़ुरान छा थो चवे क़ुरान पर मैं बिस्मिल्लाह रहमानिर रहीम ॿुधो त मुसलमानो हो सिबार आहे सूरज जो नालो सूरतुल अज़ाब आहे छा थो चवे मेहमान पर
अरज़ना अल-अमानता अला समावाति वल अर्ज़ि वल जिबालि फअबैना अन यहमिलनहा व अशफ़क़ना मिनहा व हमलहा अल-इंसान इन्नहु कान ज़लूमन जहूला। जो सुभान अल्लाह। घणा मंजिल आया सॻिया टे जे पहिरियों आसमान पोइ जबल ऐं ज़मीन ये टे वॾा मोड़ स्टाफ आया इन खां दहूं चीखूं कढंदे खां त पोइ तव्हां ॾाढा त चओ सुभान अल्लाह। महिमान अल्लाह उहो महिमान जो पहाड़नि खे बि जंहिं रवारियो उहो महिमान जो आसमान जे आॾो झुकी पियो पर 5 फुट वारो इंसान पंहिंजे सीट में बीठो आहे। उहो महिमान जो ज़मीन जे आॾो आजिज़ थी पियो 5 फुट इंसान क़ुरान जे आॾो मुहाॾो अटकायो बीठो आहे। इहो ज़ालिम अॼु मिस्र जा कारी पिया अचनि मां अॼु मिस्र जे कारीअ जी ॻाल्हि कयां चओ सुभान अल्लाह। कारी अब्दुल बासित अल्लाह मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो मिस्र जो बादशाह जमाल अब्दुल नासिर जॾहिं वियो यूरोप जे दौरे ते त हुते माण्हू कम्युनिस्ट क़िस्म जा धारे क़िस्म जा माण्हू रहंदा उते दौरे ते जो वियो उतां जे ऑफिसरनि वज़ीरनि मिनिस्टरनि चयो साईं तव्हां वटि जेको क़ुरान आहे तव्हांखे छा ॾिनो माज़ला असां वटि जदीद शयूं आहिनि एॾी वॾी तरक़ी आहे तव्हां वटि इस्लाम आहे ठीकु आहे क़ुरान आहे लेकिन तव्हां वटि गुरबत बि आहे क़ुरान तव्हां असांजा किताब खणी वई बाइबल वग़ैरह ॿियूं शयूं और तव्हां हुनजो मुतालियो कयो जदीद शयूं तरक़ी तव्हां में अची वेंदी ऐं क़ुरान तव्हांखे छा ॾिनो। जमाल अब्दुल नासिर खे ॾाढो ॾुख थियो पंहिंजे हाल जे मुताबिक़ जवाबु ॾिनई मुतमिन न थियो वापसि आयो 2-3 सालनि खां पोइ वरी यूरोप जो दौरो थियुसि पोइ लेटर सरकारी कढी नोटिस जारी कई कारी अब्दुल बासित जे तरफ़ मूं सां गॾु दौरे में हलंदो त कारी अब्दुल बासित हलंदो। दादा जो सुभान अल्लाह भई त मथे कर जो कारी साहब जे मां सोचुम त यार मुंहिंजी कहिड़ी ज़रूरत आहे मिस्र जे कारनि जी ज़रूरत पए त कंदरा वारनि जे मुल्क पाकिस्तान में पए जेके सुभान अल्लाह चवंदी जेके मुस्लमान मुल्क आहे क़ुरान सां इश्क करे थो क़ुरान ॿुधंदा ठरंदा मुस्लमान सुभान अल्लाह चवंदा हू त दारिया गैर मुस्लिम ख़बर सरकारी लेटर हो हुकुम हो मां रवानो थियुसि उते पहुतासीं छो त कारी अब्दुल बासित खां कंहिं पुछियो त भला क़ुरान जो को मौजज़ो तूं ॾिठो आहे चई हा क़ुरान जो मौजज़ो करामत त इलाही लेकिन क़ुरान जे करामत ऐं मौजज़े मां हिकमत पोइ गुज़रियो आहियां पोइ उन वाक़िए मां इहो वाक़ियो बयानु थो करे चई त जॾहिं मां उते पहुतुसि खोड़ ॾींहं लॻा जॾहिं जमाल अब्दुल नासिर जो दौरो पूरो थियो इस्माइली हाल भरियो पियो हो वज़ीर वेठा मिनिस्टर वेठा वॾा माण्हू वेठा हुया पोइ उन्हनि खे जमाल अब्दुल नासिर फरमायो अदा हाणे मोकिलणी आहे ॿुधो 5 मिंट मूंखे ॾियो मूं सां गॾु महिमान आहे कुझु ॿुधाईंदो छा ॿुधाईंदो चओ हे सुनो क़ुरान ॿुधाईंदो पोइ मूंखे इशारो करे जी कारी पढ़ क़ुरान जो सुभान अल्लाह कारी साहब फरमायो पोइ मां सोचुम किताब पढ़ा सूरत ताहा जी तिलावत कई सुभान अल्लाह जो हथ मथे करे मां इन यार जो दीदार कराया छा तो चवे क़ुरान खोल क़ुरान छो सुभान अल्लाह फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सोरहों सिवारा है सूरज नाला सूरत तोहा है कारी साहब चयो सब गैर मुस्लिम दारे बैठा होया सूरत तोहा जी तिलावत के कारी अब्दुल बासित जो पढ़ो सुभान अल्लाह छाता उल जो आवाज छाता उल जो हुस्न गिरा जो सुभान अल्लाह शुरू कई कुरान पर मैं तो أنزلنا عليك القرآن لتشقى إلا تذكرة لمن يخشى पढ़ दो यम कुरान पढ़ंदे जॾहिं हिन जाइ ते मूं पहुतो छा थो चवे कुरान इन्ननी
इलाहा इल्ला अना फअबुदनी जो सुभान अल्लाह तारी साहब चलो वो मां जने मथे नजर करे ॾिठो वज़ीर रोईंदे नजर आया मिनिस्टर रोईंदे नजर आया दारिया रोईंदे नजर आया अकरम भी पाड़ियां जा नीर हुया वो जवाल अब्दुल्ला सिड़ का सवाल कयो ॿुधायो अॻे तव्हां मूंखां सवाल कयो क़ुरान के छा ॾिनो हाणे ॿुधायो त रो छो था सम्झ में अचे थो या न उन्हनि चयो साईं ख़बर न आहे सम्झ में त कुझु बि न पियो अचे पढ़े छा थो ख़बर न आहे असां पाण हैरान आहियूं इन कलाम में हेॾो त तासीर आहे अखियुनि में पाणी अची वियो क़ुरान जो मुअजिज़ो आहे जो आहे के न वादो कर इंशाल्लाह ने कुरान से मोहब्बत करना दुनिया की किताबों में चो सुभान अल्लाह अया बुलंद आवाज से दुनिया की किताबों में कुरान चमकता है कुरान में अल्लाह का फरमान चमकता है जो शख्स आदत बना ले कुरान की तिलावत का अल्लाह की नजर में वो इंसान चमकता है नूरानी शीशो यार ये जल्लत जो रस्तो आ दिल पर एड़ो मेहमान आ परंदो वींदी दिल के ठारे चढ़ी दो मेहमान मोमिन जी निशानी आए जो कुरान बुधे त दिलनी ठरे ईमान वधे सो भैया तो मथे करे जो सुभान आया बुलंद आवाज से तो मां कुरान खोलिया अब कराया साईं जो ज़हर अब बुधंदो कुरान छा थो चवे कुरान आया बुधो कुरान जो बुधण त सवाब मां पंहिंजे वाज़न में चवंदो आहियां हिन दिलबर जो ॾिसण बि सवाब पर मैं तू बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नासी बरो है सूरज नालो सूरतुल फाल है आयत नंबर 12 चातो छवे मेहमान जी कचारी है मां जो कचारी है प्यारी कचारी पर मैं तू المؤمنون الذين إذا ذكر الله وجلت قلوبهم وإذا تليت عليهم آياته زادتهم إيمانا وعلى ربهم يتوكلون وقرآن سبحان الله मोमिन जी निशानी है जो इन मेहमान के दिसे बुद्धे तो ठरी पड़े वता कुरान बुद्धि अंदर ठरे तो जन जो अंदर ठरे पड़ा दे तो सुभान भाई हाथ मथे करे जो सुभान करे जी कुरान तो है नूरानी शीशा कुरान तो है नूरानी शीशा उजड़ा सीधा राह दिखलावे जो पढ़े और अमल करे वो जन्नत जगह पावे मोमिन कुरान से तो हुआ जने अंदर में अल्लाह जो खौफ है इन्नमल मुमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाहु वजिलत कुलूबुहुम ऐसा मुसलमानन जे दिल में अल्लाह जो खौफ केडो आ बुधाया साहिवाल पंजाब जे इलाके में एकड़ी बेरहम पी पंजन ॾींहं जे ॼाल न्याणीअ जे सीने में 5 गोलियूं हई
वो काफर आ जेके न्याणियूं ज़िंदा दरगोर कंदा हुया ये असांजा मुस्लमान जेके चंदा घर में न्याणी छो जाए शहीद करे छॾी उनजी अम्मा जे 9 महीना पंहिंजे पेट में मासूम बनीअ खे तकलीफ़ दुख सही करे जॾहिं अखरनि जे आॾो आयुसि त वरी हुनजो जनाज़ो ऐं लाश हुनखे मिलो दर्दनाकी आलम सां पोइ अम्मा बि न्याणीअ जा दुख न सहे हुन सूरत में हली वई आहे ॿुधो वरी कराचीअ में हींअर हिकिड़े बेरहम पी वरी पंहिंजी न्याणीअ जे गले ते छुरी हलाए कटे करे शहीद करे छॾे न्याणी छो जाई छा पियो थिए अल्लाह जो ख़ौफ़ काॾे वियो मुस्लमानो इंसान दरंदा थी विया ज़ालिम थी विया राज़न थी विया ज़मीन फाटण ते पियो अचे आसमान ॾरण ते पियो अचे सभु असांजे अमलनि जी शामत आहे मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो कुरान जो कदर न रहियो मेहमान जो कदर न रहियो जी कदर कुरान दे की जान दुनियादार नबी ले कदर कुरान दे जानन वाले वही सुखड़े शहर मदीने दादा जो सुभान अल्लाह कुरान जा कदर वारा उते वही रहा उते वही सुता कुरान जा कदर वारा जेके हुआ करबला जे मैदान में टुकड़ा टुकड़ा थिया पर कुरान के बुलंद रखिया मरद दम तक चपड़न ते कुरान जो आवाज जारी होया बुधो दुनिया जा मुसलमान कदर कुरान दे की जान दुनियादार नबी ने कदर कुरान दे जान वाले वही सुतरे शहर मदीने कदर फुलादा बुलबुल जाने वत कदर पानी दा मुर्गा भी कदर कुरान दा अल्लाह जाने वतिया जाने असहाबी जो सुभान मेहमान पंहिंजो तारुफ कराए पियो कि न हाणे जो वाजिब कोन शलारे मेहमान जो कदर कंदासीं चो हिन कुरान अवाई मेहमान कहिड़ो किताब आहे हिन जो शान हिन जो मान मंजिल मर्तबो छा आहे कुरान में छा ताक़त आहे असां त गधनि बकरियुनि जे चूरीअ ते बि क़ुर टिकण ते अंदरि पतो पियो हूंदुसि हाणे मच्छरनि जो मौसम अचे पियो न गर्मियुनि जो कंदरानि में गधनि जूं चूरियूं थींदियूं हुयूं उहा ॻाल्हि सम्झ में आई की पोइ माण्हू थोरी थोरी ॻाल्हि ते क़ुर खे मज़ाक सम्झे ॻाल्हि ॻाल्हि ते क़ुर जो क़सम खणणु मथे ते कूड़ियूं क़सम हया शर्म कर ये कुरान में छा ताक़त आहे तोखे छा ख़बर हिकिड़े हिंदू मुस्लमान के टोक ख़ातिर चईस हाँ मुस्लमान तव्हांजूं मस्जिदूं डरियल झुरियल पुराणियूं नज़र थियूं अचनि और चंदे जी बुकड़ी तव्हांजे हथ में सुबह शाम दाव चंदा वठंदा असांजे गिरजाघर मंदिरनि में अची ॾिसो त सही केॾा आलीशान एकड़नि में ठहियल ख़ूबसूरत मज़बूत ठहियल संगमरमर सां वो हिकिड़े नाराज़ न थियो चई सच असांजे मुस्लमाननि जी हालत आहे वाक़ई असां पंहिंजे शहरनि में ओड़े पाड़े में पंहिंजा ओताक पंहिंजूं जायूं बि ॾिसूं अलाह जे घर खे बि ॾिसूं ओ पंज पंज ॿ टे मंज़िल ठहियल हूंदा ओताकूं ख़ूबसूरत करे ठाहींदासीं अल्लाह जे घर में हिकु सिर हिकु सिमट हिकु लोटो ॼण गवार न कंदासीं हा जेकॾहिं कंदासीं त पोइ अल्लाह माफ़ करेसीं पोइ पेशमाम ऐं मौज़ुनि जे मथां पोइ क़यामत क़ाइमु थी वेंदी पोइ हे मालिक थी वेंदो पोइ टाइम बि पाण ॿुधाईंदो नमाज़ जे बारे में बि पाण ॻाल्हाईंदो छो त हिन सां हिकिड़ो लोटो मदरसे जे लाइ हिकु तॾी वठी ॾिनई न वॾो एहसान कयो अल्लाह जे ख़ातिर कयूं की मौलवीअ ते थोरो थोरो ई कयूं अब हिन क़ुरान में छा ताक़त आहे अच्छा हाणे हीअ त सोचे पियो त हिनखे कहिड़ो जवाबु ॾियां पोइ सोचींदे सोचींदे हुनखे अची चलो हिंदू गैर मुस्लिम वठी हल तूं पंहिंजे गिरजा घरनि में मूंखे मां बि ॾिसां वाकई उहे मज़बूत आहिनि की न पोइ मुस्लमान खे वठी आयो हिंदू
गैर मुस्लिम भजे गिरजाघर मंदिर में घुमाए तो पर सही ताजो मस्जिद अल्लाह जागर मुसलमान जाए इबादत जो जायो डरल झुरल कमजोर नजर पे आजन हर साल रिपेयर करने की जरूरत थी पे चंदे जेला बुकरी दांजे हाथ में आए एरे नजर करी के जो गिरजाघर मजबूत है खूबसूरत है ठहल है दर दीवार जा मजबूत वो दुनिया वो मुसलमान के चोटी का दरवाजा तो बंद कर दरवाजा बंद कराए मुसलमान को कुरान जी तिलावत करे तो पया अकल ही कुरान पढ़िया है पर मिलो आजल कुरान अला जबल लरअयतो खाशियम मुतसद्दियम मिन खशियतिल्लाह जो सुभान अल्लाह जी जो कुरान पढ़िया है थकाओ नहीं करे मंदिर डरी पयो ओ गैर मुस्लिम तो भजियो बाहर निकली मुसलमान के जी खुदारा केड़ो जादू पड़ियो थी एडो मजबूत मंदिर की जागर हो केड़े जादू जे अमल सातो दारो मुसलमान रोई करे जो घबरा दो जादू तो हराम ना तो कुरान पढ़ो कुरान सभी हिकड़ी आयत पढ़ो ओ हिंदू जे करे मां पूरो कुरान पढ़ा तो जो गिरजा घर मंदिर जरा जरा थी वया आने तो ये सवाल जो जवाब या तो ये अल्लाह जा घर मस्जिद जेके दरन झुकल जेके नजर पयो अचन इन कुरान जे पार के अल्लाह जा घर बर्दाश्त पया कर कुरान जे धमक ये मस्जिद बर्दाश्त कयो बीचो तो जे मंदिर में ताकत ना है वाह कुरान जो सुभान अल्लाह कुरान में ताकत आए कि ना एकड़ी मानो साजिश कयो कुरान जे खिलाफ यहूदी आए उन सोचो तो मुसलमान के कुरान का परे किए कजे तो उन को लाए अमल मशीनरी तैयार किया सोचे सोचे ॾिठई तो शुरुआत का जाहिलन खां कया पोइ ॾिठई हिकिड़ो बकरा रखा जिन बकरियूं तो चारे उनजो पास हुआ चई बाबा ॻाल्हि तो मुसलमान अल्हम्दुलिल्लाह कुरान पढ़ी अल्हम्दुलिल्लाह चई बोला ॿुधा कुरान में मुतशाबि आयतूं आहिनि कि कोन आहिनि फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान फबि बार बार आहिनि कि न इन खां अलावा भी खोड़ सारियूं आयतूं चई आहिनि जी बोल बार बार जेके तकरार असां मुतशाबि आयतूं अचनि थियूं माज़अल्लाह हुननि जी कहिड़ी ज़रूरत आहे छो न इहे बार बार वारियूं आयतूं कढी छॾनि कुरान हलकड़ो थी पवंदो सवलड़ो थी पवंदो यादि करण में बि आसान थी पवंदो पोइ हिन ॻाल्हि त सही थो करे यार वाकई ॻाल्हि त तुंहिंजी ध्यान में अचे थी त हे जेको हुयो यहूदी ख़ुशि थी वियो त चलो हिकिड़ो जाहिल मुस्लमान मुंहिंजे राय जे मुतालिक़ मुतमइन थोड़ो घणो थियो ख़ुशीअ मां वियो पंहिंजे आका खे ख़ुशख़बरी ॾियण जे लाइ त हुन हिते पंहिंजो पुछड़ी घर खे अचे बी त सही हिकिड़ो सवाल मुंहिंजे ज़हन में आहे वरी चई छा आहे चई भला तूं थो चवे क़ुरान में तकरार मुतशाबि आयतूं बार बार उन्हनि खे कढिजे हलकड़ो क़ुरान थींदो तूं चए थो चई हा चई मां थो ॾिसां तो में बि तकरार आहे छो सुभान अल्लाह मां में बि छा तकरार थिए बकन न कोन हिकिड़े खे छिके चई पाणो हिकिड़ो कटे आहे हलकड़ो थी पवंदे कि न ॿ पेर थी तकरार थी हिकिड़ो पेर कटे छॾियाए ॿ हथ थी ॿ अखियूं हिकिड़ो कढी छॾियाए ॿ गुर्दा हिकिड़ो हलकड़ो बि थी खाईंदी बि थोरो वही भेणा चई न बाबा ये सब पुर्जा एजुकेशन सब कीमती आहिनि चई हा पोइ तूं सियाणो आहे क़ुरान पूरो कीमती आहे जो सुभान अल्लाह पोइ यहूदी सोचो त ही हिकिड़े बकरार जाहिल जो अक़ीदो आहे आलिमनि जो कहिड़ो अक़ीदो हूंदो अॼु वाइदो कयो त क़ुरान सां मोहबत कंदासीं जो को अहिड़ो मुर्तद लाइन पैदा दुनिया में न थिए जेको असांजे भुलियल मुस्लमान खे बि क़ुरान खां पढ़े कयो त वाइदो इंशाअल्लाह अल्लाह से मैं दुआ है रब्बुल आलमीन मुझे टूटा फूटा अल्फाजन के कबूल फरमाए भाऊ कारी मोहम्मद असलम होगाई साहब मुझे बिरादर मुकर्रम हजरत मौलाना मुफ्ती मुजीबुर रहमान होगाई साहब जुमला जमात जे मेहनत के प्रोग्राम के आयल मेहमान जे मेहनत के कुरान जे किरात जे आवाज़ जे सवाब के अल्लाह सी पंहिंजे बारगाह आलिया में कबूल फरमाए।